जी नाज़रीन, इन वक्त असीं मौजूद आहियूं ड्रखण जे एहसास किफ़ालत प्रोग्राम सेंटर ते, जिते औरतुनि जी जेका पैसा ईंदा किस्तूं ईंदियूं उहे बंदि थी वियूं आहिनि। उन बाबति हुननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुननि जो छा चवणु आहे। मुंहिंजा पैसा ईंदा, मरण ज़ाल नंढड़ा बच्चा आहिनि, मुंहिंजो केरु कमाइण वारो बि कोई कान्हे को। दफ़ा मिलियो, हाणे न मिलंदो, अलाए बंदि अलाए छा। हाणे चेक करायव? चेक करायो, फिर चवंदा आहिनि पैसा। असां ग़रीब आहियूं, मुंहिंजो मुड़ुसु मज़दूर आहे, मसवाड़ ते जाया 6 ॿार आहिनि, उहे वीचारा स्कूल में पढ़ंदा आहिनि। हा, अॻ में मिलंदा हुआ, हाणे नथा मिलनि। असां जेका ज़ुल्म बाग हर शइ थी वई, गिह मांगी ग़रीब काॾे वञूं। हा हूअं मिलंदा, हिन दफ़े हीअ किस्त न मिली आहे। छा था चवनि हाणे? हाणे चवंदा बंदि थी विया आहिनि भाई, बसि फिंगर कम नथा कनि चवंदा। अॻी किस्त आई? हा, अॻ में आई एक ही मिलंदा आहिनि। हाणे छा? असां ग़रीब अचे न आया आहिनि तव्हांजा। गरीब मिस्कीन असांजा पैसा कोई लाए, असांखे न मिले पैसा। न बेनज़ीर जा था मिलनि, न मैसेज जा था मिलनि पैसा। वो पहिरियों मिलंदा? हाँ, मुंहिंजे मुड़ुस खे मिलंदा, हाणे वरी बंदि कया अथऊं नी। जी, तव्हां मुस्तक़ औरतुनि जूं दाऊं ॿुधियूं, हुननि जो चवणु आहे त असांजी किस्त बिला करे हिन महांगाई दौर में असां सां वॾो ज़ुल्म कयो वियो आहे, असांजी किस्त जारी कई वञे। यासीन धारे जो, सिंध टीवी न्यूज़, ड्रखण।